क्लास हिन वीडियो जे ज़रिए पाण हिक शानदार ऐं दिलचस्प ॻाल्हि सिखंदासीं। इंसानी ॿोली में कयल ॻाल्हि खे या एक्सप्रेशन खे मैथ जे हिसाब में कीअं लिखणो आहे। सो हिते आहे 11 मोर देन ए, यानी ए त असां वटि आहे, मोर देन माना वधीक आहिनि, यानी जोड़ करणा आहिनि। छा 11, सो ए सां जॾहिं जोड़ कंदासीं 11 त इहो थी वेंदो 11 मोर देन ए। अचो त पाण पंहिंजो जवाबु चेक कयूं। सो पंहिंजो जवाबु दुरुस्त आहे। पाण वधूं था हिकिड़ी ॿी एक्सप्रेशन ना, जंहिंमें पाण खे लिखणो आहे सम ऑफ डी एंड 9। सम जो मतिलबु हूंदो आहे जोड़, सो डी जोड़ 9, या पाण हिनखे ईअं बि लिखी सघूं था 9 जोड़ डी, छाकाणि त एडिशन में मटा सटा वारी ख़ासियत हूंदी आहे। सो पंहिंजो जवाबु दुरुस्त आहे। हिकु ॿी एक्सप्रेशन पाण वटि आहे जे -15। सो ही कीअं रिप्रेज़ेंट कंदासीं? जे हाणे जेका पाण वटि आहे माइनस लफ़्ज़, उहो मैथ वटि सब्ट्रैक्शन या कट हूंदो आहे। सो ही थी वेंदो जे कट 15। अचो त जवाबु था चेक कयूं। जवाबु दुरुस्त आहे। इन ई पस मंज़र में पाण खे ही ॿी एक्सरसाइज़ मिलियल आहे। राइट एन एक्सप्रेशन टू रिप्रेज़ेंट 7 टाइम्स आर। सो 7 दफ़ा, ही जेकी निशानी आहे इहा ज़रब जी निशानी आहे, पॉइंट वारी कार, ऐं आर लिखंदासीं त पंहिंजो जवाबु दुरुस्त थी वेंदो। या पाण अगरि ही निशानी न बि लिखूं, जीअं सिर्फ़ु 7 आर लिखूं, तॾहिं बि असांजो जवाबु दुरुस्त हूंदो। सो अचो त चेक था कयूं। सो ही बि पंहिंजो जवाबु दुरुस्त आहे। ही हिकिड़ी ॿी एक्सप्रेशन पाण खे मिलियल आहे, जंहिंमें आहे 10 मल्टीप्लाइड बाय यू। सो 10 पाण लिखंदासीं, ऐं ही जेकी निशानी आहे डेसिमल पॉइंट वारी कार, इहा ज़रब जी निशानी आहे। सो इहा पाण लिखंदासीं, इहा 10 छा सां मल्टीप्लाई थियल आहे? यू सां। अच्छा, इन खां अलावा मां तव्हांखे हिकिड़ी अहम ॻाल्हि ॿुधाईंदो वञा त 7 टाइम्स आर पाण पोइ हिते पढ़ी आयासीं, सो 10 टाइम्स यू बि हिते चई पिया सघूं, पर हिते पाण 10 मल्टीप्लाइड बाय यू चऊं तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे। सो अचो त पाण पंहिंजो जवाबु चेक कयूं। सो जवाबु पंहिंजो दुरुस्त आहे। अहिड़े ई तरीक़े सां अगरि पाण खे ही हिकिड़ी एक्सप्रेशन मिलियल आहे जंहिंमें आहे 8 डिवाइडेड बाय डी, यानी 8 वंड थियल आहे कंहिंसां? डी सां। सो 8 डिवाइडेड बाय डी कॾहिं बि लिखियलु हूंदो त असां ईअं लिखंदासीं मैथ्स में। जवाबु पंहिंजो दुरुस्त आहे। अहिड़े ई तरीक़े सां अगरि हिन एक्सप्रेशन खे पाण ॾिसूं जंहिंमें पाण खे मिलियल आहे 6 डिवाइडेड बाय ए, यानी 6 वंड थियल आहे बी सां। सो हिन जे करे पाण 6 अंश में ऐं बी जेको आहे छेद में लिखंदासीं। ही बि पंहिंजो जवाबु दुरुस्त आहे।